सिंध हुकूमत सूबे इंटरसिटी में गुड्स ट्रांसपोर्ट जी भाड़न में घटताई करे छॾी आहे। वॾे वज़ीर ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर जी हिदायतुनि ते नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताई ऐं तामील जी रिपोर्ट अख़्तियारनि खे पेश कई वेंदी। ट्रांसपोर्ट खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। भाड़ा घटाइण लाइ सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण सख़्त हिदायतूं कयूं। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट जो इहो चवणु आहे शर्जिल इनाम मेमण जूं सख़्त हिदायतूं आहिनि त शहरनि खे सस्ती सवारी मुहैया कई वञे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे सिंध हुकूमत सूबे में इंटरसिटी ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जे भाड़नि में घटिताई करे छॾी आहे। वॾे वज़ीर ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर जी हिदायतुनि ते नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पेट्रोल जी क़ीमत में घटिताई ऐं तामील जी रिपोर्ट अख़्तियारनि खे पेश कई वेंदी। भाड़ा घटाइण लाइ सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण सख़्त हिदायतूं कयूं। ट्रांसपोर्ट वारे सेक्रेटरी जो वधीक चवणु आहे त शर्जिल इनाम मेमण जूं सख़्त हिदायतूं आहिनि त शहरनि खे सस्ती सवारी मुहैया कई वञे। सिंध हुकूमत सूबे में इंटरसिटी ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जे भाड़नि में घटिताई करे छॾी आहे। वॾे वज़ीर ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर जी हिदायतुनि ते नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। पेट्रोल जी क़ीमतुनि में घटिताई ऐं तामील जी रिपोर्ट अख़्तियारनि खे पेश कई वेंदी। ट्रांसपोर्ट खाते जो इहो चवणु आहे भाड़ा घटाइण लाइ सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सख़्त हिदायतूं कयूं आहिनि। शर्जील इनाम मेमण जूं सख़्त हिदायतूं आहिनि त शहरनि खे सस्ती सवारी मुहैया कई वञे। ट्रांसपोर्ट खाते जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे सिंध हुकूमत सूबे में इंटरसिटी ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जे भाड़नि में घटिताई करे छॾी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कराची खां शाहिद मीर सैतो जी। शाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जे सीनियर वज़ीर ट्रांसपोर्ट शर्जील इनाम मेमण जी सख़्त हिदायतुनि ते सिंध में इंटरसिटी जेका ट्रांसपोर्ट आहे ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जा जेके भाड़ा आहिनि उन्हनि में वॾी घटिताई जेका आहे उनजो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर ऐं ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायत ते जेका भाड़ा आहिनि उन्हनि में घटिताई जो नोटिफिकेशन जारी कयो आहे। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन पारां इहो चयो वियो त वॾे वज़ीर जी हिदायत कई त शहरनि ऐं बैनल सूबाई ऐं गुड्स ट्रांसपोर्ट जे भाड़नि में घटिताई करे कानून ऐं ज़ाब्तनि मूजिबि आम माण्हुनि खे सहूलियतूं फराहम कई वञनि। मुल्क में पेट्रोलियम जी जेका क़ीमतूं आहिनि उन्हनि में घटिताई अची वई आहे, जंहिंजे करे रोज़ानी तामील वारी जेका रिपोर्ट आहे उहा आला इख्तियारनि खे पेश कई वञे। ट्रांसपोर्ट वारे सेक्रेटरी अहिड़ो बयानु ॾिनो जॾहिं त ट्रांसपोर्ट खाते जे सेक्शन ऑफिसर मोहम्मद यूसुफ मेमण जो चवणु हुयो त सिंध जे RTO खे जारी थियल नोटिफिकेशन ते फौरी अमल दरामद कराइण जूं हिदायतूं कयूं वयूं आहिनि ऐं सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर ट्रांसपोर्ट शर्जील इनाम मेमण जूं सख़्त हिदायतूं आहिनि त शहरनि खे सस्ती सवारी जेका आहे उहा मुहैया कई वञे ऐं हुन सां गॾु बहितरीन सफ़री सहूलियतूं जेके आहिनि उहे फराहम कयूं वञनि। ऐं अॼु खां वठी हिन जेको आहे नोटिफिकेशन ते जेको अमल कराइण जे लाइ DCs खे पिणु नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शाहिद अपडेट करण लाइ।